कंदकोट वेझो बूह सां भरियल ट्रक चिंची रक्षा मथां कल्टी थियण सबबि हिक ई ख़ानदान जा 6 ॼणा फ़ौत ऐं 8 ज़ख़्मी थी पिया आहिनि। साकी मोड़ वटि बूह सां भरियल ट्रक चिंची रक्षा मथां कल्टी थी पई। हादसे जे नतीजे में तंगवाणी जे ॻोठ यार मोहम्मद नंदवाणी वासी गुलाब बशीरा ख़ातून, रशीदा शहनाज़ ख़ातून, अब्दुल्ला ऐं मोहम्मद यूसुफ दबजी फ़ौत थी विया, जॾहिं त 8 ज़ख़्मी थी पिया। इतला मिलण बाद पुलिस ऐं इमदादी टीमुनि वाक़े वारे हंधि पहुची लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल पहुचायो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद मढ़ वाटसन हवाले कया विया। 6 फ़ौतियुनि जा मढ़ घरनि में पहुचण ते कोहराम ऐं इलाइक़े में सोग वारो माहौल छाइंजी वियो। पुलिस जो चवणु आहे त हादसो तेज़ रफ़्तारीअ सबबि पेश आयो। वधीक जांच कई पई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।